खैरपुर का खबर शामिल क्यों पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज अहमद सोहू के रिपोर्ट मुताबिक खैरपुर गंबटे तालके देहे टोड़ी वासी हारी नवाब नारेजो राहिब नारेजो मकबूल अमीन ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त बाअसर जवाबदारनि नादर अली नारेजो मोहम्मद बख्श नारेजो साथियुनि समेत सरकारी वाटर कोर्स ड्राहे ज़मीन जो पानी बंदि करे ज़रखेज़ ज़मीन के बंजर बणाए छॾियो आहे, जंहिं करे ख़ानदान समेत बुखू काटण ते मजबूर आहिनि। उन्हनि चयो त आबपाशी खाते जे इंजीनियर SDO ॿेरा अदालती हुकुम ते वाटर कोर्स जोड़ायो, पर नादर अली नारेजो वारा वाटर कोर्स ड्राहे वञनि था। हिन भेरे वाटर कोर्स ठहिराईंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ इरिगेशन खाते जे अमलदारनि पारां वाक़े जो बहारो थाणे ते केस दाख़िल करायो वियो आहे, पर जवाबदारनि जा पुलिस ऐं ॾोहारियुनि सां वास्ता आहिनि, जंहिं करे जवाबदार धुर असांखे ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते क़तल करण कूड़नि केसनि में फासाइण सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी वाटर कोर्स बाबति ॾिनल अदालती फ़ैसिले ते अमल दरामद करायो वञे, ज़मीननि जो पाणी बहाल कराए ज़मीननि खे ज़रखेज़ बणाए असां सां इंसाफ़ कयो वञे।